पूरी सिंध जी दादू में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू पारा वफ़ा खिलाफ पीपी ज़िले सदर MNA रफ़ीक अहमद जमाली हाउस का प्रेस क्लब ताईं रैली कढ़ी वही। रैली में पीपी ज़िले अगवाणन और कारकुनन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते अगवाणन गुलाम शबीर अबड़ो, गुलाम दस्तगीर गोरड़, वफ़ा बहादुर चांडियो, रफ़ीक अहमद मीरानी, एम उमर पंवर, एजाज चांडियो, शहजाद बंड, गुलाम मुर्सा गोरड़, खालिद मीरानी ऐं ॿियनि चयो त कराची जे विरहांगे जी ॻाल्हि कंदड़ ॿुधी छॾनि। मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं, कराची सिंध जी दिलि आहे ऐं दिलि कंहिंखे खसण न ॾींदासीं। कराची सिंध आहे ऐं सिंध ई रहंदी। कराची खे धार करण न ॾींदासीं, न वफ़ा कवाले करण ॾींदासीं। उन मौक़े ते पीपी कारकुननि वफ़ा खिलाफ़ शदीद नारेबाज़ी पिणु कई। मंज़ूर चांडियो, दादू इशू।